प्रो जीडीओ उम्मीदवारनि सांगड़ ज़िले खे वापसि फंक्शनल लीग जो किलो बनाइण लाइ राति ॾींहुं हिक करे वर्कनि में मसरूफ़ थी विया आहिनि। अॼु ॻोठ बांकू चान्हियो में जीडीए पारां कॉर्नर जलसो मुनक़द कयो वियो। इलेक्शन जलसनि में हज़ारनि जी तादाद में माण्हू शिरकत कई। कॉर्नर जलसे खे ख़िताब कंदे इन 209 ते जीडीए उम्मीदवार मोहम्मद ख़ान जुणे जो ख़िताब कंदे चयो आहे त असां खटे अछड़ो थड़ खे बुनियादी सहूलियतूं ॾींदासीं। पीपी वारा कुछ भी चवन, अवां सिर्फ़ 8 जनवरी ते वोट ॾेई जीडीए खे कामयाब कजो। PS 41 ते जीडीए उम्मीदवार काज़ी शमसुद्दीन राजड़ पंहिंजे ख़िताब में चयो आहे त असांजे करप्शन जो को इल्ज़ाम न आहे। हिलाल जो खावां थो, इन करे निंड सुठी कयां थो। जीडीए अॻवान ख़ुदा बख़्श दर्स कॉर्नर जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे त अछड़ो थर में पाणी वारी काइन पाक अरबी जी स्कीम हुई, उहा कामिल हिंगो रमा निकिरणी हुई, पर उन्हनि करप्शन करे अछड़े थर खे फ़ाइदे बचाव नुक़सान ॾिनो। जलसे खे अतामो मचानियो ख़िताब कंदे चयो त पीपी सिंध खे फुरियो आहे, बिलावल कूड़ तो हणे त थर खे पाणी ॾिनो। जलसे में सर्वचानियो इस्माइल दर्स, ख़लीफ़ो याकूब राजड़, इब्राहिम दर्स, सरदार जसवंत सिंह, महताब सिंह, टक्कर कामिल हिंगोरो ऐं ॿियनि शिरकत कई। पाण सभिनी खे वोट जेको आहे पंहिंजो कास्ट करणो आहे। पाण पोइ दफ़े पंहिंजो वोट कुझु घटि कास्ट थियो, त हिन दफ़े पंहिंजो वोट जेको आहे वधि कास्ट करणो आहे ऐं इंशाअल्लाह ताला हिन दफ़े हिननि खे ॾेखारे छॾिणो आहे त पीर पागारी जी जमायत जी ताक़त छा आहे। बाबा इहो तारो जेको आहे न उहो आसमान में चमके थो। हिते ऐं सांगड़ जाम नवाज़ अली ऐं खिपरे में अहिड़ो को मुड़ुसु माण्हू त कोन सम्झाए जेको तारे तीअं खे तारे ते पहुचाए। इंशाअल्लाह ताला पहिरीं बि मूं ॾिनो आहे, इंशाअल्लाह ग़रीब मुल्हनि खे ॾींदा ऐं इंशाअल्लाह ताला तव्हांखे पंहिंजो पोलिंग स्टेशन ते पहुची वोट कास्ट करे जमायत जी ताक़त ॾेखारे छॾिणी आहे। ऐं हिन दफ़े खटाइण जो मसइलो न आहे, हिन दफ़े हिननि खे अहिड़े मार्जिन सां किरायो जो ॿिए दफ़े पीअण जो रखो। बाक़ी आऊं ज़ाती तनक़ीद करण जो क़ाइल कोन आहियां और निंड अचे थी, सुठी ॻाल्हि आहे, जिते ख़ुदा जी नेमत आहे। वकील नबी बशकुर ऐं हिते सोडन मां आयल गुरू सिंह, सुजान सिंह, महताब सिंह, हाजी मोहम्मद चानियो, डॉक्टर तीनो चानियो ऐं हाजी कावड़ मोरो, ऋषि बाको जा चानिया ऐं ॿिया जमायत जा मोज़िज़ दोस्तो, अस्सलाम वालेकुम। मोहतरम दोस्तो, जीअं त पीर साईं बादशाह मूं ते एतमाद कयो ऐं इंशाअल्लाह उन ते पूरा रहंदासीं ऐं मुखालफ़न जेकी कल्ह बि वतनी सां ॻाल्हाइनि पिया उहो तव्हांखे चिड़ाइनि पिया त साईं कावड़ जो को गंद थिए, लिहाज़ा पाण खटियो वेठा आहियूं। इंशाअल्लाह ऐं तव्हां सब्र खां कमु वठो ऐं हिननि जी कंहिं बि ॻाल्हि खे दरगुज़र करे छॾियो। खलीफ़ा साहिबान या जेके बि मौजूदीन आहिनि उन्हनि खे असां अछड़ो थर वासी जेके आहियूं उहो वेलकम चऊं था। असल में ही जेको ॻोठ आहे हितां ही अछड़े थर जो गेट वे आहे। असां अछड़े थर वारा जेके आहियूं उन्हनि खे उन्हनि जा स्कूल गुज़िरियल जेका हुकूमत हुई, ज़रदारी माफ़िया, उन्हनि असां अछड़े थर जा सभई जेके स्कूल आहिनि, जेको सिंध मुंहिंजो वतन वारो जेको सरदार शाह आहे उन हुकुम कयो त हिन अछड़े थर जा सभई स्कूल बंदि करे छॾियो। असां असांजा जेके मौजूद आहिनि उन्हनि खे चऊं था त जॾहिं तव्हां इंशाअल्लाह तव्हां ऐवाननि में हूंदव, ही जेके मजमूआ आहिनि त तव्हां ऐवाननि में पहुची चुका आहियो, त तव्हांजी प्रायोरिटी अवां अछड़ो थर वासियुनि खे ॾिसी ख़ुशी थी आहे। वाहिद असांजी यूनियन काउंसिल कामिल हिंगोरो या बाको चानियूं जेके जीअं पाकिस्तान जी दिलि कराची आहे त असांजी हिन सीटुनि जी दिलि इहा अछड़ो थर आहे। हमेशह अवां जे वोटनि ते असांजा उम्मीदवार अक्सरियत सां खणंदा आहिनि। उमेद कजे थी अवां पंहिंजी रवायत बरक़रार रखंदे हिन दफ़े इंशाअल्लाह कास्टिंग जो सॼो दारो मदार अवां जे पोलिंगनि ते आहे ऐं हिन दफ़े असां अवां सभिनीनि सां अॻु में राब्तो कयो आहे पोलिंग जे मोतबरनि सां ऐं पंहिंजो जेको बि आहे तव्हांजो सिस्टम या वोट ट्रांसपोर्ट जो ॿियो हिन वक़्तु सॼो अवां अॼु सभई हिते आयल आहियो, उन लाइ महिरबानी करे पंहिंजनि यूनियन काउंसिल जे
चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर मौजूदा वेही करे पंहिंजो मुकमल होमवर्क करियो ऐं इलेक्शन जे ॾींहुं पंहिंजो मुकमल वोट कास्ट करायो। जेके बि ॾुखियनि इलाइक़नि में आहिनि उहो पंहिंजो जेका बि डिमांड हुजे सा हींअर ई पंहिंजी ॿुधाईंदा ऐं पंहिंजा वोट कास्ट करण में का कोताही न कनि। करे विया त अछड़े थर जे हवाले सां हीअ असांजो हिकिड़ो गेटवे आहे। हिन खां अॻिते रेगिस्तान सॼो डेज़र्ट आहे, एरिया शुरू थियो थो वञे। उते साईं जन जेके बि ॻाल्हियूं कयूं त रोड रस्ता ॿियूं इहे बि शयूं इन्हनि जो फुक़दान आहे, इहो तमामु घणो रहियो आहे। पर सभ खां वॾो जेको मसइलो आहे जेको हिननि तबाही कई आहे उहो 15 सालनि में हिननि हिकु जनरेशन तबाह कई आहे, जेका जनरेशन हिननि खे कॾहिं माफ़ न कंदी। हुनखे उन जनरेशन खे हिननि मजबूर कयो आहे त तव्हां जेको आहे सो तव्हांजी सोच में ग़ुलामी लिखियलु आहे। तव्हां कॾहिं बि तव्हांखे मेरिट ते किथे न नौकरी मिली सघे थी, न तव्हांखे जेको आहे सो किथे केरु तव्हांखे जेको आहे सो कंहिं बि कमकार जे लिहाज़ खां वञो तव्हांखे केरु बि एक्सेप्ट नथो करे। त इहे सभु मसइला आहिनि। इन जे करे तव्हां सभिनि खे हाणे हिमत करणी पवंदी। ख़ासि करे जेको पंहिंजी यूसी बांको चानियूं आहे, इन में जे असांजो पंहिंजो वोट आहे, जीडीए जो वोट आहे। इन में सभ खां वधि असांखे कोशिशि करणी आहे त असांजी कास्टिंग तमामु बहितरीनु रहे, सुठे नमूने सां वोट ज़ाया न थियनि। इहा सभु मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।